हमारे से रहायो खबरचार वेब टीवी यहाँ आयशा हैदर मटियारी रिपोर्टर राणा शमशाद अली के मुताबिक बिरचा शेख मोहल्ले के इमाम बारगाह हजरत अबू तालिब की दीवार तां सोलंकी ऐं शेख बिरादरी में छेड़ो सिरन ऐं लठियूं लॻण के करे 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। बई धुरियूं थाने ते पहुची वियूं। एनसी दाख़िल, जवाबदार गिरफ्तार, बाद आज़ाद। असां इमाम बारगाह के मसले लाइ 2019 में ठीक है ना। असो अर्ज़ इहो आहे जो असां हिननि जे ख़िलाफ़ जो भाण ऐं गंदगी जे ख़िलाफ़ जो तो कोर्ट में वियासीं। उते कोर्ट में जो तो फ़ैसिलो असांजे हक़ में आयो आहे। उन खां पोइ बि 3 साल थिया आहिनि इहा बेवाजिबी जारी रखियो वेठासीं। इन खां पोइ DC AC तव्हांजो टर्न ऑफिसर नोटिस सभु कुझु माना हर ॻाल्हि माना किथे में ही माना पंहिंजी दादागिरी। अॼु सुबुह में जेको आहे सो मूं राधा घुराया आहिनि पंहिंजो चंदो करे जेको आहे इमाम बारगाह जो कमु पियो कराया। कंहिं 100 ॾिनूं, कंहिं 200 ॾिना, कंहिं 500 ॾिना। उन ते जेको आहे तो हिननि सुबुह साण अची माना ग़लति ॻाल्हि आहे। हीउ जेको कुझु बि करे पियो सो तपेदार दिलदार ख़ासकरी जेको आहे सो उन जे चवण ते जेको कुझु बि कनि पिया सो ही उन जे चवण ते पिया कनि। हू हिननि खे अॻियां करियो बसि असांजो रोज़ ॿिए ॾींहुं, चौथे ॾींहुं, पंजे ॾींहुं, 6 ॾींहुं असांजे लाइ इहा पछड़ी आहे। हाणे तव्हां सुबह हीअ इमाम बारगाह कब्रिस्तान जे बिल्कुलु वेझो आहे ऐं हिते जेके कुझु शरपसंद माण्हू आहिनि जेके मन सरकारी रोड ते जेके पंहिंजो गोबर, पंहिंजो भाण, पंहिंजा गॾ ॿधनि था, जंहिंसां असांजे पाड़ी जो पूरो माहौल थो ख़राबु थिए, बीमारियूं वधनि थियूं, अचण वञण खे दुश्वारी थी थिए। हीउ कोर्ट में बि हलियल आहे, AC वटि बि हलियल आहे, DC वटि बि टोटल हीउ केस हलंदो अचे पियो ऐं मसइलो हल थी वियो आहे। हीअ अञा बि दादागिरी कनि पिया। अॼु सुबुह हुननि असांजे हिकिड़े माण्हू खे दादागिरी करे जेको तव्हां पाण वीडियो में ॾिसंदा त हुननि जो मथो बि फाड़ियो आहे ऐं बदतमीज़ी कई आहे। उन खां पोइ हू पंहिंजो पाण मथो फाड़े असांजे ख़िलाफ़ जेके माना कानूनी जेका जवाबदार गिरफ्तार, बाद आज़ाद। असां इमाम बारगाह के मसले लाइ 2019 में अदालत सगोरी में केस दाख़िल किया हो जेको असांजे हक़ में फ़ैसिलो आयो। अदालत में मुखालिफ़ धुर लिखी ॾिनो त असांखे को एतराज़ कोन्हे, पर असां अॼु जॾहिं दीवार जो कमु शुरू कयो आहे त अब्दुल सत्तार, खुदा ॾिनो, उम्मीद अली, दोस्त अली, शेख असां ते सिरन ऐं लठियुनि सां हमलो कयो आहे। असां बसि वारनि खे अपील था करियूं त तपेदार के ख़िलाफ़ कार्रवाई करे उन जे ख़िलाफ़ इंक्वायरी कराई वञे। ॾिसंदा रहो खबरचार वेब TV ऐं पढ़ंदा रहो खबर